नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गमबट खां ख़बर ॾींदा आहियूं त नेशनल हाईवे मोटरवे पुलिस जे CPO राशिद, महमूद भट्टी ऐं DSP गमबट मुश्ताक कुरैशी जी अॻवाणी में गैस सिलेंडर वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ क्रैक डाउन, गैर मियारी सिलेंडर वारी गाॾियुनि ते ॾंड विधा विया। मुसाफ़िर पारां मोटरवे पुलिस जे क़दम जी साराह। इन मौक़े ते CPO मोटरवे राशिद महमूद सूमरो ऐं DSP गमबट मुश्ताक कुरैशी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते अमल कंदे गैस सिलेंडर वारी गाॾियुनि अॼु खां क्रैक डाउन शुरू करे छॾियो आहे ऐं सिलेंडर वारी गाॾियुनि खे चालान करे हुननि खां ॾंड वसूल करे हुननि गाॾियुनि जी ड्राइवरनि खे वार्निंग ॾिनी वई आहे त फौरी तौर ते मुसाफ़िर गाॾियुनि मां सिलेंडर कढाए पंहिंजी गाॾियूं पेट्रोल ते हलायूं वञनि। ॿी सूरत में सिलेंडर ज़ब्त करण सां गॾु मुसाफ़िर वारी गाॾियुनि जे मालिकान ऐं ड्राइवरनि ख़िलाफ़ केस बि दाख़िल कया वेंदा। हिन चयो त जेसीं ताईं अवाम में शऊर पैदा न थींदो तेसीं ताईं मुसाफ़िर गाॾियुनि वारा अहिड़ियूं हरकतूं कंदा रहंदा। हिननि जे बदिले में अवाम जी क़ीमती जानूं ज़ाया थींदियूं रहंदियूं। अवाम खे घुर्जे त मोटरवे पुलिस सां गॾिजी मौत मार गाॾियुनि जी निशानदाही कनि त जीअं मौत मार गाॾियुनि में लॻल सिलेंडर मुकमल ख़तमु कराए वञनि। होॾां मुसाफ़िर गाॾियुनि में सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि ॿुधायो त पेट्रोल वारियूं गाॾियूं घटि हुजण सबबु असां CNG वारी गाॾियुनि में सफ़र करियूं था ऐं CNG गाॾियुनि वारा किराया बि साॻियो पेट्रोल वारो वसूल कनि था। हिननि ख़िलाफ़ क्रैक डाउन थियणु घुर्जे जीअं मौत मार गैस सिलेंडर मुकमल ख़तमु थी सघनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़